दिल आहे ओठो पंथ कराए न त तुझे शहर में सोना रखो गुलाब ठाहे। दोस्तों अॼु मुर्गी ठाहे रहिया आहियूं दोस्तनि जी फरमाइश ते। अॼु दोस्तनि चयो मूं लाइ मुर्गी ठाहियूं, मुर्गी खाई लो। दोस्तों ॾिसो मज़ेदार 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 मुर्गी खायूं था प्याज ऐं हेॾो हे खीर आहे। अॼु साईं मुर्गी जे ॻोड़ सां गॾु इहो बादाम खीर मिक्स मेराण वारनि जो आहे। एडवर्टाइज़िंग त थी वेंदी पर ख़ैर कंहिंजो भलो थिए। दोस्तों अॼु मज़ेदार खीर मिक्स ठाहींदासीं। तव्हांखे बि सलाह आहे जेको अचे। अॼु दोस्तनि फरमाइश कई त मुर्गी साधारण हुन सां गॾु मिठो ठहे। मूं चयो यार हाणे तव्हांजे असां कोन था चवणु मोटायूं, हाणे हेॾो वरी मुर्गी तयारु थी थिए। थोरी देरि खां पोइ जेको आहे सो असां पोइ खाईंदासीं। पोइ तव्हांखे बि सलाह आहे तव्हां असां सां गॾु मुर्गी जो ॻोढ़ सालन वरी मिठो वरी खीर वरी मिक्स खाईंदासीं गॾु। दोस्तो हुन सां गॾोगॾु हीअ असांजो दोस्त आहे जेको असांजो वीडियो भरे पियो ऐं हीअ असां महिल सियारो अचण वारा सब्जियूं वब्जियूं खायूं आहिनि। वरी तयारु थींदियूं कुझु ॾींहंनि में वरी तव्हांजो पंहिंजो नज़ारो ॾेखारींदासीं। तेसि ताणी असांजी मुर्गी ठही रही आहे ऐं असां पोइ मुर्गी तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं खीर मिक्स असां जेको ठाहियो आहे ऐं मौसम ॾिसो कराची जो ॾाढो सुहानो आहे मज़ेदार आहे। मूंखे लॻे थो अॼु वरी मींहुं वसंदो थधिकारु थी। दोस्तो हाणे हीअ असां हिन में खीर में जेको तयारु थियण वारो आहे हिन में विझंदासीं किशमिश। ॾिसो ज़बरदस्त हिकु ॻाढ़ो थी रहियो आहे। ऐं वरी हाणे असां ईंदासीं मुर्गीअ ते। वरी मुर्गीअ में विझंदासीं सावा मिर्च। ॾिठो मिठे में विधमि किशमिश, वरी मुर्गीअ में विझां थो सावा मिर्च। दोस्तो हाणे हीअ मुर्गी थी वई आहे तयारु ऐं थोरी देरि में असां पोइ खाईंदासीं। हेॾो खीर बि तयारु आहे। दोस्तनि फरमाइश कई त मुर्गी ठाहे ॾे, मां मुर्गी ठाही हुन सां गॾु मिठो बि ठाहियो। ठीकु आहे हाणे मुंहिंजी फरमाइश कई त मां इहो वीडियो ठाहियां। हाणे उहो वीडियो ठाहियो। हाणे तव्हांजो कमु आहे असांखे लाइक कयो कमेंट कयो शेयर कयो। टाटा बाय बाय। वधीक ॾिसो वीडियो कीअं थो थिए। मौसम है आशिकाना ए दिल चाहे घूमने जाए।